पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भुट्टो सदारती रेफरेंस ते सुप्रीम कोर्ट की राय के तारीख़ी कदम करार ॾींदे चयो आहे त 44 सालनि खां पोइ तारीख़ दुरुस्त थी रही आहे। सदारती रेफरेंस ते सुप्रीम कोर्ट की राय साम्हूं अचण खां पोइ अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अदालत तस्लीम कयो आहे त शहीद भुट्टो खे शफ़ाफ ट्रायल न मिलियो। वधीक तफ़सील ॾिसूं था हिन रिपोर्ट में। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भुट्टो सदारती रेफरेंस ते सुप्रीम कोर्ट की राय के तारीख़ी कदम करार ॾींदे चयो आहे त 44 सालनि खां पोइ तारीख़ दुरुस्त थी रही आहे। सदारती रेफरेंस ते सुप्रीम कोर्ट की राय साम्हूं अचण खां पोइ अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अॼु सुप्रीम कोर्ट एक तारीख़ी फैसलो ॿुधायो आहे। एक तारीखी जो कदम आज उठाया गया, उम्मीद ये है कि 44 ईयर्स के बाद अब जबकि तारीख दुरुस्त होने जा रहे हैं। आसिफ अली ज़रदारी तरफा मोकिलियल रेफरेंस में अदालत मञियो आहे त अॻूणे वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फेयर ट्रायल न मिलियो। संदसि चवण मूजिबि अदालत चयो त माज़ी जे ग़लतियुनि खे दुरुस्त करण लाइ फ़ैसिला ॿुधाए रहिया आहियूं। अॼु हिकु तारीख़ी कदम खयो वियो आहे। 44 सालनि खां पोइ तारीख़ सही थी रही है। अदालत ने ये बात माना है कि कायदे अवाम को फेयर ट्रायल नहीं मिला। अदालत ने वाज़े कहा कि हमें अपने माजी के गलतियों को दुरुस्त करने के लिए ये फैसला सुना रहे हैं। हुन चयो त शहीद भुट्टो खे फाही ॾियण जो फ़ैसिलो हिकु अहिड़ो दाग हो जंहिंसां अवाम सम्झंदो हो त इंसाफ़ मिलणु ॾुखियो हूंदो। हाणे असां तफ़सीली फ़ैसिले जे इंतज़ार में आहियूं। ये जो फैसला था ऐसा एक दाग था इस अदालत में जिसकी वजह से पाकिस्तान की अवाम इस इदारा से जो इंसाफ का उम्मीद होना चाहिए था, इस दाग की वजह से बड़ा मुश्किल था पाकिस्तान की आम आदमी के लिए कि वो ये समझे कि उनको इस इदारा से इंसाफ मिलेगा। जॾहिं तफ़सीली फ़ैसिलो ईंदो ऐं असां वकीलनि सां मुशावरत कंदासीं, मां तफ़सील सां ॻाल्हाईंदुसि। पीपी चेयरमैन जजनि ऐं वकीलनि जा थोरा मञींदे चयो त उन फ़ैसिले खां पोइ खेसि उम्मीद आहे त निज़ाम सिधे दग ते हलणु शुरू थी वेंदो। जो ये यूनानिमस कोर्ट ऑर्डर है और मैं तमाम जज साहब का शुक्रगुजार हूँ, जो वकलाक थे उनका मैं शुक्रगुजार हूँ, जो एमिकस क्यूराई जो पाकिस्तान भर में से चीफ जस्टिस साहब ने इस कोर्ट में रिक्वेस्ट किया उनका असिस्टेंस का, और जिस तरीके से इन्होंने कायदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो का मुकदमा लड़ा, मैं उनका शुक्रगुजार हूँ।